बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुम्मा लतुस्अलुन्न यौमइज़िन अनिन नईम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अजमईन। जदा ऊंचिया में साया है सुपिरन जी तदा मोतिर जेतरो एक वेल न विसरियाम अंदर रूह रयाम सजन ओता को करे बस पागारो पीर बेदर वजन मंगना दायम दस्तगीर जह दुख्या डोली चाढ़िया निहायती वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम स्टेज पे बैठल मुअज़्ज़िज़ उलमाए किराम इन पिंडाल में आयल मुझे महबूब मुर्शिद मुरब्बी हजरत पीर सिंह रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जी प्यारी जमात सगोरी अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु अमन वालहु जे प्यारे कलाम कुरान मजीद जे 30 सिपारे मजो एकड़ी आयत मुबारका अवा प्यारी जमात जे सामो अल्लाह करीम तिलावत करण जी तौफीक मो गुनहगार के नसीब फरमाई। दुआ कयो तो रब करीम पंहिंजे प्यारे महबूब करीम रऊफ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मो गुनहगार के हक ऐ सच बयान करण जी तौफीक अता फरमाए। किरोड़े मुबारक हुजन उन दोस्तन के जन पान में गॾिजी करे सखर जेड़े शहर के अंदर पंहिंजे महबूब मुर्शिद मुरब्बी हजरत पीर साईं सैयद सिबगतुल्लाह शाह सानी सूरे बादशाह रहमतुल्लाह अलैह जे मोहब्बत में इश्क में प्यार में ही महफिल मुनक़िद मुक़र्रर फरमाई है। साईं अल्लामा मुफ्ती अब्दुल हफीज सिकंदरी साहब बुधायो पे त गड़ंग बंगलो अज भी या गवाही दे थो त मदरसन मजूं बिलाशक पढ़ी करे वॾा समझदार माण्हू फारिग थिया हूंदा पर गड़ंग बंगलो उहो आहे जितां उहे जवान निकिता जेके पंहिंजे हथनि ते सिर खणी निकिता मुर्शिद जी मोहब्बत में उन्हनि पंहिंजो रुगो सिर न पर बच्चा माल घर सब कुछ कुर्बान कयो ऐं उन्हनि फ़कीरनि जी दुआ सां उहो जज़्बो अॼु तो असां सॼी जमात में मौजूद अञा अञा ज़ोर में भेज बागारा ये भेज पागारा जो नारो ॿुधा छो त भेज पागारा जे नारे हणण सां मुरीदी वारी जेका चार्जिंग आहे उहा मज़बूत थी वेंदी आहे।
अल्हम्दुलिल्लाह असां खे हिक शइ जी सख्त ज़रूरत आ जो जेका भी ने जमायत सखर में प्रोग्राम में आई है ना जे करे ना ये सभे तवा पटका बधी अच्छा कपड़ा पाए जो हा पंजी जेका पीर सिंह सरदार जी जमायत जी यूनिफॉर्म आ वो यूनिफॉर्म पाए जो ना त पीर सिंह छत्रधनी बादशाह फरमाइंदा हुया त तवा जी जेका सुञाणपा वा बिन खां जुदारी तवा के तारुफ कराने की जरूरत न पौंदी आ पीर सिंह सरदार जो मुरीद जहाज मजा लहंदो आ हर को सुञाणींदो आ यो रोज़े वारे जो फकीर अल्लाह सी असां जी नौजवान नस्ल के तौफीक अता फरमाए त उहे वडन जे कुर्बानन जो कदर कन ए रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह जो जेको दरवाजो मिलियो आ इया खुदा जी ज़ात असां ते वडी नेमत ऐं मेहरबानी फरमाई आ हाणे महबूब ते सलात पढ़ तो के कुरान जी आयत जो तर्जुमो ॿुधायां सलात भले आवाज़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह असहाबिका या रहमतल लिल आलमीन सलात पढ़न सा दिल ठरे थी ना मुझे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाना पान फरमायो जदे तवा हिकड़ो भेरो मुते सलात पढ़ंदा आयो अल्लाह ताला जल शानहु अमन वालहु उन हिक दफे सलात जी बरकत सा 10 दफा अवाते रहमत नाज़िल फरमाइंदो आ यानी सलात हिकड़ो भेरो रहमत 10 भेरा इते गाल खुंडे कान थी मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो अवा मजा जी भी दिल घुरे असा क़यामत वारे नी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तमाम वेचा वनी भी हो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दिल खोले दीदार कयो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रज करे ज़ियारत कयो दिल पंहिंजी के ठारियो महबूब करीम फरमायो जे करे अवां जी दिल घुरे थी क़यामत वारे दी असा सभनी का भी वधीक महबूब के वेचा हो जो हाओ मोजा महबूब असा जी दिल चवे थी क़यामत वारे दी असा जो अखियों हुजन तो मुस्तफा करीम जो चेहरो हुजे दिल चवे थी न महबूब जे दीदार जे लाए ओ दिल खुश थी दीदार में हर खूबी मुझे यार में हर खूबी मुझे यार में हर खूबी मुझे यार में दिल खुश थी दीदार में हर खूबी मुझे यार में हाओ मुझा महबूब असा जी दिल घुरे थी असा तवाजे करीब भी हो अवाजे जुल्फ़े अंबरीन जो दीदार कयो वदुहा वाले चेहरे जो दीदार कयो अलम नशरा वाले सीने जो दीदार कयो त मुझे महबूब करीम फरमायो हाओ तवा मुखे वेझा अची सघो था शर्त इहो आ त दुनिया जे जहान में कसरत सा सलात पढ़ंदा कयो महबूब फरमायो घणी जेको सलात पढ़ंदो न घणे तादाद में गणप हुजे ही ना बस फर्जी इबादत खां पो जडे भी वांदो वेठो आ 5 वक्त नमाज खां पो वुजू सा वेठो आ सोने नबी ते सलात पढ़ंदो रहो क़यामत वारे दी इंशाअल्लाह ताला रोजे वारे साथ गड होंदा से पर रसूलुल्लाह जी विदामन में होंदा से महबूब जी वेझड़ाई महबूब जो कुर्ब महबूब जो ज़ियारतों खपन त मदीने वारे साईं ते सलात पढ़ंदो रहो हाणे बुध अल्लाह जो कुरान दिल ठरी पवंदई
ॿुधंदे न क़ुरान अल्लाह जो अल्लाह से जल्ल शानहू फरमाईंदो आहे सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम। 3 सिपारे जी सूरत अलहाकुमुत तकासुर जी आखिरी आयत मुझे रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो ॿुधो लतुसअलुन्ना ज़रूर तव्हां खां सुवाल थींदो मुझा मौला छा जे बारे में सुवाल थींदो ऐं कॾहिं असां खां सुवाल थींदो। अल्लाह से फरमायो यौमइज़िन क़यामत वारे ॾींहुं तव्हां खां सुवाल थींदो अनिन नईम जेके रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां खे नेमतूं ॾिनियूं आहिनि उन्हनि नेमतुनि जे बारे में सुवाल थींदो। ओ अंसारी फ़क़ीरो मुंहिंजे महबूब रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जा फ़क़ीरो ओ चक्र धणी बादशाह सां मुहब्बत करण वारो सच करे पुछो त अल्लाह जी ज़ात बाबरकात जो तव्हां ते असां ते सभिनी ते एहसान बल्कि सारे जहान वारनि ते एहसान जो रब करीम तव्हां असां खे अशरफुल मखलूकात इंसान बनाए पैदा फरमायो आहे। इहो अल्लाह जो एहसान आहे न कंहिं ते एहसान हथ त मथे खड़ो मूंखे ख़बर पवे सभिनी ते एहसान जो रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां असां खे इंसान बनायो। इहो वॾो अल्लाह जो थोरो उन खां बाद में रब करीम जी ज़ात बाबरकात असां खे मुसलमाननि जे घर में पैदा फरमायो। असीं अमड़ जे पेट मंझों ॿाहिरि आयासीं असां जे कन में करीम असां तव्हां खे बनायो ऐं पंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम जी अल्लाह असां खे दामन नसीब फरमाई। सुभान अल्लाह उहे भाग वारा आहिनि जिन खे रसूलुल्लाह जी दामन नसीब थी आहे। उहे नसीबनि वारा आहिनि जिन खे ख़ुदा पंहिंजे हबीब जी दामन नसीब फरमाई आहे। ओ मुंहिंजा अदा मता समझे त पैसे वारो नसीब वारो आहे मता समझे त गाॾियुनि वारो भाग वारो आहे मता समझे त मिल्कियतुनि वारो भाग वारो आहे न न नसीब वारो उहो आहे जंहिंजे दिल में मदीने वारे घोट जी मोहब्बत आहे जंहिंजे चपन में रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात जो ज़िक्र आहे जेको अल्लाह वहदहू ला शरीक जो फरमान बरदार बंदो आहे ऐं मुंहिंजे करीम रब जा एहसान जो अल्लाह जी ज़ात बाबरकात असां खे पंहिंजे दिल पर नबी मुस्तफ़ा करीम जो इश्क ऐं मोहब्बत अता फरमाई आहे। इहा कामयाबी दुनिया में आखिरत में कामयाबी जो जेको राज़ आहे उहो आहे मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जी मोहब्बत ऐं उहा मोहब्बत जेको माण्हू महबूब सां मोहब्बत कंदो आहे न उहा मोहब्बत ताबेदारी ते मजबूर कंदी आहे। असांखे महबूब सां मोहब्बत आहे त असां महबूब मदीने वारे साईं जी सुन्नत ते अमल कयूं हुजूर जी शरीयत ते अमल कयूं 5 वक्त नमाज जा पढ़ूं ऐं रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह जे तरफ़ां जेको असांखे ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जो तोहफ़ो मिलियो आहे उन ज़िक्र जी बि पाबंदी कयूं ऐं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते अमल कयूं पोइ असांजी हिते बि कामयाबी आहे अॻिते बि कामयाबी आहे। अल्लाह से असांखे इंसान बनायो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनायो 5 तन पाक जी रब करीम तव्हां असांखे मोहब्बत अता फरमाई। इमाम हसन जी भी असां वटि मोहब्बत आहे इमाम हुसैन जी भी असां वटि मोहब्बत आहे मिठड़े अली उल मुर्तज़ा जी भी असां वटि मोहब्बत आहे खातून जन्नत जी भी असां वटि मोहब्बत आहे महबूब जे असहाबनि जो असां वटि प्यार आहे चईंजी यारनि जो असां वटि अदब आहे ऐं हज़रत पीरान पीर दस्तगीर बादशाह जी मोहब्बत असांजी दिल में आहे ऐं हे भी रब करीम जो असां तव्हां ते वॾो एहसान आहे जो असांखे असांजे रब महबूब मुर्शिद मोहम्मद राशिद रोज़े धणी जहिड़ो पीर अता फरमायो। अञा ज़ोर में भेज पागारा रोज़े वारे जो नालो ॿुधो थी त दिलि ठहणु खपे न रोज़े वारे जो इस्म ॿुधी करे वाह रोज़े वारा तुंहिंजे नाले तां सदके वञो
वाह रोज़े वारा तुझे इस्म ता कुर्बान वञा। साईं मौली साहब अली हसन ॿिया है साईं असांजा सिकंदरी आलिम मौजूद आहिनि मलफूज़ात शरीफ़ पढ़ंदा आहिनि। साल जा 9 महीना हज़रत पीर से रोज़े वारो रहमतुल्लाह अलैह महबूब जी सुन्नत मुबारक के ज़िंदा करण जे लाइ सफ़र कंदो। साल जा 9 महीना पीर से रोज़े वारे जो सफ़र जो शुरू थे न सुभान अल्लाह जंहिंजी दीद पवे उहो चवे पियो त मां रोज़े वारा तुंहिंजो ग़ुलाम धनार पंहिंजो धन छॾे ॾियनि हारी ज़मीननि में छॾे रोज़े वारे जे पुठियां लॻा पिया अचनि जेको जंहिं कम सां वञे पियो पागारे ते रोज़े वारे ते दीद पई पवे इहे जो पाण ज़िक्र जी ज़रब पिया हणाइनि ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र जो कनि पिया त वणनि मंझां बि ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जो पियो आवाज़ थिए भेज पागा जॾहिं इज़त मुंहिंजो रब ॾींदो आहे केरु ॾींदो आहे इज़त अल्लाह ॾींदो आहे न इज़त अल्लाह ॾींदो आहे माण्हुनि जे दिलि में मोहब्बत अल्लाह विझंदो आहे। पीर से रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह जॾहिं इन पीर से रोज़े वारे जे फैज़ जॾहिं मुल्क खे रंग लॻायो न पोइ कुझु माण्हुनि खे तकलीफ़ थी पई उन्हनि जी दुकानदारी बि बंदि थिए उन्हनि जी सस्ती शोहरत घटि पई थिए वो हिकड़े माण्हू उन ज़माने में माण्हू हिक ॿिए ॾे छा बैत में का शइ लिखी मोकिलींदा हा वो हिकड़े माण्हू पीर से रोज़े वारे ॾे चिठी लिखी मोकिली पंहिंजे मुरीद खे ॾिनई त वञ रोहड़ी वारो पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह ईंदो उनखे वञी करे ही चिठ ॾिजां वो चिठ खणी आयो आहे पीर से रोज़े वारा रहमतुल्लाह अलैह उनखे खोलियनि था उनमें लिखियो पियो आहे उन बुजुर्ग जंहिंखे दिल में थोड़ी तकलीफ़ थी हुई उन लिखी करे पीर से रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह ॾे मोकिलियो आहे छा लिखे थो बैत में लिखे थो त घुमण ऐं फिरण हे आदत नाहे असील में वेठा रब घुरन जानिब पंहिंजी जूई में चए साईं इहो घुमण ऐं फिरण कॾहिं अफगानिस्तान कॾहिं काबिल कॾहिं कंधार कॾहिं जोधपुर कॾहिं जैसलमेर कॾहिं थर में कॾहिं लाड़ में तव्हीं त 9 महीना घुमंदा पिया रहो इहो घुमण फिरण सही नाहे मस्जिद शरीफ़ जी कुंडड़ी में वेही अल्लाह अल्लाह कयो। पीर से रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह फरमायो ते जवाब लिखो सही लिख रहा जवाब पाण फरमायो जवाब दियो त शेर ऐं शहबाज परदेस मंझ परने ये चिबू की न चुरन वेठूं रहन वाहेरन ते पाण फरमायो जेको शेर हूंदो आहे हिकिड़ो शेर ॿियो शहबाज इहे सदाई परदेस में घुमंदा आहिनि चिप हिकिड़ो पखी आहे उहो सदाई पंहिंजे उन टारी ते वेठो हूंदो आहे आखिर मज़ा निकिरंदो कोन्हे को हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमायो त मां शेर यानी हज़रत अली करमुल्लाह वजहुल करीम जो बजड़ो आहियां वेहण वारो कोन आहियां सॼी ज़िंदगी सफ़र करे रसूलुल्लाह जो पैगाम घर घर ताईं पहुचाईंदुसि। तो साल जा 9 महीना मुझे महबूब रोज़े वारे सफ़र कयो थरन में बरन में जिते को माण्हू आज़ान ॾियण वारो कोन हो अल्लाह अल्लाह करण वारो कोन हो हज़रत रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह उते अहिड़ो रंग लॻायो एतिरा 100 साल गुज़री विया आहिनि अॼु बि तव्हां थरन में हलिया वञो तव्हांखे आधी राति खां पोइ दुनिया सुती पई हूंदी जमायत जे ॻोठनि मंझां ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जो आवाज़ ईंदो रुगो सखर वारा रुगो ॻोठ न जे ॿुधण वारा कन हुजनी न त जमायत जे त मज़ारनि मंझां बि ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र ईंदो अहिड़ा बि फ़क़ीर आहिनि पीर से रोज़े वारे जा जंहिंजे मज़ारनि मंझां ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र ऐं असीं वरी जा जीअरा वेठा आहियूं त असां हाणे सभु ज़िक्र छॾे ॾिनो ज़िक्र खे न छॾियो 5 वक़्त नमाज़ जी पाबंदी कयो
ऐं सिज लथे खां पोइ 4000 ज़िक्र जा सुबुह वारी नमाज़ खां अॻु में 4 तस्बीहूं ज़िक्र जूं इहो तोहफ़ो आहे इन ज़िक्र खे हलाईंदो रहो पोइ इहो ज़िक्र तुंहिंजे सीने में हुजे दुनिया जी का ताक़त तोखे हाराए कान सघंदी पीर सिंह कोट वारे जो ज़मानो आहे चओ सुभान अल्लाह पीर सिंह कोट वारे जो नालो मुबारक हुयो पीर सिंह सैयद शाह मर्दान शाह केॾो सुहिणो नालो मौलाना बहाई रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे मुरीद शाह मर्दान शाह मुफलिसो बे ज़र्न में मानद अगर मानद शबे मानद शबे दीगरन में मानद फारसी ज़बाना मौलवी साहब फरमाईंदो आहे मां मौलवी माण्हू आहियां दुनिया घुमियो आहियां उभे वियो आहियां लमे वियो आहियां पार वियो आहियां लाड़ वियो आहियां उत्तर वियो आहियां सॼे मुल्क में घुमी आयो आहियां पर मूंखे ख़ुदा जो कसम आहे जेके शाह मर्दान शाह जा मुरीद आहिनि मां उन्हनि जे घर घर वियो आहियां ॻोठ ॻोठ वियो आहियां शाह मर्दान शाह जो मुरीद मांखे सुञो बि कोन मिलियो आहे बखील बि कोन मिलियो आहे ऐं मां जाथे वियो आहियां कोट धणी बादशाह जा मुरीदनि खे रब करीम अमीर बनाए छॾियो आहे उन नाले मुबारक जी बरकत आहे पीर सिंह कोट वारे जो ज़मानो एतरी खुदा गिना अता फरमाई जमायत के खुदा सब कुछ दे छड़ियो पर आजिज़ी जो इहो आलम पीर सिंह शाह मर्दान शाह अवल कोट वाला रहमतुल्लाह अलैह विसाल जो टाइम पाण फरमाइन था मुखे दिल में दुख रहिजी वियो किबला छा जो दुख पाण फरमायो दुख इहो आहे त कंहिं माण्हू मूंखां गॾो गॾु लख रुपयनि जो कोन घुरियो दुख इहो आहे जो कंहिं माण्हू मूंखां पाणीअ जो वटो कोन घुरियो मां उनखे पाणीअ जो वटो खणी पीआरियां हा इन जो सवाब तमामु वॾो आहे को हाजतमंद अचे हा लख रुपयनि जो गॾु गॾु तलब करे हा मां उनखे ॾियां हा उनजी हाजत पूरी थी आहे तंहिंजो मतिलबु त ख़ुदा जी ज़ात बाबरकात पीर सिंह सरदार खे लखनि जी नेमत सां बि नवाज़े छॾियो जो सुभान अल्लाह बेजबागारा नारो अॻो था ॿुधायो छो भला मोहब्बत वारो नारो ॿुधायो न नारे जे ज़रिए पैगाम ॾियो ओ सूर हन खां ज़ोर सूर है मुंहिंजा सूर है बादशाह हाय सूर हन खां ज़ोर सूर है मुंहिंजा सूर है बादशाह सदके तुहिंजी सूरहाई तावन्या मां वाह वाह सूर हलखा जोर सूर है मुंहिंजा सूर है बादशाह सब इजाजत ॾियो त अॻियो मिसरो पढ़ां जे सखर वारो कावड़ जी पहुंच पो बस नसी लगे कोन कावड़ पो पक दुश्मनन जे मुहते तांगी मुंहिंजा मुर्शिद तो मली दुश्मनन जे मुहते तांगी एड़ी पीछे सोरे बादशाह दीन जे दुश्मनन जे मुहते मले छड़ी जो क़यामत ताईं उन्हनि जा बूथ कारा ऐं आशकर जा चेहरा चमकदा पिया कान वेंदी कॾहिं कहिड़ा बहाना ॾेई जमायत खे तंग कंदा कॾहिं कहिड़ा बहाना ॾेई जमायत खे तंग कंदा कॾहिं कहिड़ा बहाना ॾेई जमायत खे तंग कंदा ॿुधी छॾियो जंहिंजो सूर पीर हुजे उन्हनि जी जमायत खे तव्हीं झुकाए नथा सघो ही जमायत सिर ॾियण वारी जमायत आहे ॻाल्हियूं करण वारा तोखे लखे मिलिया हूंदा सिर ॾियण जो वारो आयो हूंदो हू चवंदो तूं अॻ में थी फलाणा तूं अॻ में थी फलाणा तूं अॻ में थी पर मुंहिंजे महबूब सूरे बादशाह जी जमायत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जा फ़कीर सिर ॾियण जो वारो ईंदो आहे
दुआ घुरंदा ओ मुंहिंजा मौला अब्दुल हफीज़ खां अॻु में मुंहिंजो सिर क़बूल पवे, साईं अब्दुल हकीम खां अॻु में मुंहिंजो सिर क़बूल पवे, साईं महबूब अली खां अॻु में मुंहिंजो सिर क़बूल पवे। अंग्रेज़ जो हिकिड़ो छाड़तो आहे, उन पंहिंजे अमलदार खे ख़त लिखियो आहे। ख़त लिखी करे चवे थो मूंखे ॿुधायो, मां त ॿाहिरि वेठो आहियां पर मूंखे सिर्फ़ ॿ ॻाल्हियूं ॿुधायो जेके मुंहिंजी दिलि सां लॻनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके कंहिं में बि न हुजनि, पीर पागारे जे मुरीदनि में हुजनि। अंग्रेज़ जवाब में लिखनि था ॿिया त 1000 ॻाल्हियूं जमायत में मौजूद आहिनि, पर 2 अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके कंहिं में कोन थियूं मिलनि, रुगो पागारे जे मुरीदनि में मिलनि थियूं। उन्हनि जो जवाब थोरो हुजे, सुवाल वॾो आहे, जवाब थोरो 2 लफ़्ज़नि में ॾियो त पीर पागारे जी जमायत जो 2 खूबियूं तव्हां ॿुधायो कहिड़ियूं आहिनि जेके सभिनी जे मथां हावी थी वियूं आहिनि। उन्हनि जो पहिरें में पहिरीं खूबी इहा आहे, दुनिया जो नौजवान हुजे, पुराणो हुजे, बीमार हुजे, चङो भलो हुजे, हर को ज़िंदगी सां प्यार कंदो आहे। हिननि जो वरी मौत सां प्यार, अब ज़िंदगी सां हर कंहिंजो प्यार हूंदो आहे न। 100 साल जो माण्हू हुजे त बि पुटनि खे चवंदो आहे बाबा वारो कयो, मूंखे हेरा खणी हलो, रोड़ी खणी हलो, पने खणी हलो, रही म्यार वठी हलो, 100 साल जो आहियां, बचायो बाबा, अव्हांखे दुआ कंदुसि, जो ॾाॾो आहियां, अबो आहियां। माज़ूर हुजे, हथ न हुजनि, पेर न हुजनि, मजबूर हुजे, पोइ बि चवंदो आहे यार हयाती बचे, कीअं बि करे हयाती खे बचायां। उन्हनि लिखियो त सूरे बादशाह जा जेके फ़क़ीर आहिनि उहे चवनि था हयाती न खपे असांखे, शहादत भले मिले पर मुल्क असांजो आज़ादु थिए। सुभान अल्लाह। ऐं ॿियो छा आहे, ॿियो दुनिया जे माण्हू खे मिल्कियत सां प्यार हूंदो आहे, घोड़े सां प्यार हूंदो आहे, उठ सां प्यार हूंदो आहे, बच्चनि सां प्यार हूंदो आहे, माइटनि सां प्यार हूंदो आहे, क़ौम परस्त माण्हू हूंदो आहे, क़ौम सां प्यार हूंदो आहे। मां महर आहियां, महरनि सां मूंखे प्यार हूंदो, साईं अब्दुल हफीज़ खे भयनि सां प्यार हूंदो, साईं अब्दुल हकीम खे सूमरनि सां प्यार हूंदो, साईं मोहम्मद यूनुस खे वरी पंहिंजी क़ौम वारनि जतोयनि सां प्यार हूंदो। पर अजीब जमायत आहे, हिननि खे पंहिंजनि सां प्यार कोन्हे, पंहिंजे पीर कामिल सां प्यार आहे। इन्हनि जूं 2 वॾे में वॾियूं खूबियूं आहिनि, हिकिड़ो त पंहिंजे महबूब मुर्शिद जी मोहब्बत में फना थियल आहिनि, ॿियो हिननि खे ज़िंदगी सां प्यार कोन्हे। हे जॾहिं शहादत जे सेज ते ईंदा आहिनि न त इन फांसी वारे रसे खे बोसो ॾेई पोइ पंहिंजो सिर उन ते रखंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त सिर ॾिनोसीं मुर्शिद खे, पोइ ईद असांजे लाइ आहे। सिर ॾिनो ऐं हज़रत पीर सूरे बादशाह पंहिंजे जमात जा सिर ऐं पंहिंजी जान मुबारक नज़रानो पेश करे क़यामत ताईं महबूब जे आशिक़नि जा चेहरा चमकाए छॾिया। तॾहिं ग़ुलाम नबी मैसर चवंदो आहे दुश्मननि जे मुंहं ते तांगी मुंहिंजा मुर्शिद तो मली, दुश्मननि जे मुंहं ते तांगी मुंहिंजा मुर्शिद तो मली, कहे कढियाला खौफ बंदी तन जा लाह सूर है, बादशाह सूर हल्का जोर सूर है, मुंहिंजा सूर है बादशाह। इए नारो हण दुनिया के खबर पवे हुर हुए सागिया ने सूर्य बि सागिया, पागारो बि सागिया, मता समझे तो को फर्क अची वियो आहे न। मलफूजात शरीफ गवाह है मुझो महबूब मुर्शिद मुरबी हजरत पीर सिंह रोज़े धड़ी रहमतुल्लाह अलैह जरे हिन दुनिया जे जहान खां बुरको मटाए करे अल्लाह जे हुजूर में हाज़िर थियो त कुछ भाती हरम शरीफ जा घर मुबारक जा कुछ भाती उहे भी बेहोश थी विया आहिनि, उन्हनि जे जिस्म मुबारक मजा भी ईअं लगे पियो त साह परवास थी वियो आहे। जमात में परेशानी आहे त हजरत पीर सिंह रोज़े वाले रहमतुल्लाह अलैह भी बुरको मटियो आहे, साहिबजादो भी बुरको मटे वियो आहे, हरम पाक भी बुरको मटे विया आहिनि, पर इएं कोन थियो
जॾहिं रोज़े शरीफ में आराम कराए मोटी आया अल्हम्दुलिल्लाह साहिबजादो भी चङो भलो त हरम पाक भी चङा भला फ़कीरन अर्ज़ कयो साहिबजादे खे कि भला असां त ॾिठो हुयो पीर सिंह रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह बुरको मटियो तव्हांजी भी इहा हालत थी वई पाण फरमायो असांजा रूह पीर सिंह रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक सां गॾिजी विया हुया साईं पोइ किथे वियो वया से अल्लाह जे हज़ूर में रब करीम जे तरफ़ां आवाज़ आयो ओ मुंहिंजा प्यारा बान्हा ओ मोहम्मद राशिद असां तोखे पंहिंजे दरबार में घुराए वरितो आहे पीर सिंह रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक अल्लाह जी दरगाह में सजदो कयो आहे सजदो करे हज़रत रोज़े वारे जे रूह मुबारक टे दुआयूं घुरियूं ऐं रब करीम उहे टे दुआयूं पंहिंजी दरगाह में क़बूल फरमाए छॾियो साईं कहिड़ियूं कहिड़ियूं दुआयूं घुरियूं साहिबजादो फरमाए थो मुंहिंजे महबूब रोज़े वारे जे रूह पहिरीं पहिरीं दुआ घुरी आहे ओ मुंहिंजा मौला मां तुझे अमर सां तुंहिंजी दरबार में आयो आहियां पर मुंहिंजो अर्ज़ इहो आहे त मुंहिंजी दरगाह क़यामत ताईं शाद आबाद हुजे ऐं मुंहिंजे गादी ते जेको वेहे उहो वध में वध फैज़ वारो हुजे पीर सिंह रोज़े वारे बादशाह दुआ घुरी त मुंहिंजी गादी ते जेको अचे न उहो वध में वध फैज़ वारो हुजे खुदा जी दरगाह मां इहा दुआ क़बूल थी वई पीर सिंह रोज़े वारे खां पोइ पीर सिंह तजर धणी बादशाह आयो उहो वरी सभिनी जो सरदार पीर सिंह तजर वारे खां पोइ पीर सिंह बंगले धणी बादशाह आयो उहो वरी सभिनी जो सरदार इहे जीअं ॻाल्हियूं हलंदियूं आहियूं चे ॿी दुआ कहिड़ी घुरी आहे चे ॿी दुआ पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक घुरी आहे ओ मुंहिंजा मौला दुनिया जो दस्तूर आहे दुनिया ते सर्दी भी ईंदी आहे दुनिया ते गर्मी भी ईंदी आहे ग़रीबत भी ईंदी आहे अमीरी भी ईंदी आहे इंसान सदाई ग़रीब कोन हूंदो आहे इंसान सदाई धन वारो कोन हूंदो आहे ॾुकर भी पइजी वेंदो आहे कहत साली भी पइजी वेंदी आहे बरसात भी वसी पवंदी आहे सुकार भी थी वेंदो आहे पर मुंहिंजा मौला मां तोखां दुआ घुरां थो त मुंहिंजनि मुरीदनि खे ॾुकर में मुब्तला न कजां सखर वारो मां तव्हां खां पुछां थो अंसारी फ़कीरो किथे पीर सिंह रोज़े धणी जो मुरीद तव्हां पिनंदो ॾिठो महांगाई आहे कंहिं ख़ुदकशी कई तव्हांजे पासे में दरिया हुआ कंहिं दरिया में टपो ॾिनो पीर सिंह रोज़े वारे जे मुरीद न महंगाई हुजे या सस्ताई हुजे रोज़े वारे जी जमायत खे ख़ुदा माला माल करे छॾियो रोज़े वारे जो जमायत तोखे इहे पिनंदो रुलंदो नज़र कोन ईंदो ऐं कुर्बान वञा मुंहिंजे महबूब छट धणी बादशाह जे नाले मुबारक तां सिकंदर बादशाह जे नाले सिकंदरी जेको निस्बत आहे ऐं वरी सिकंदरी आलमनि खे बि चओ त बादशाह बणाए छॾियो जॾहिं वॻा वेस पाए दिस्तारूं ॿधी निकिरनि था न अल्लाह से किरोड़े रहमतु नाज़िल फरमाए जॾहिं क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह इन जलसे में ईंदा हा त दुश्मननि जूं वायूं पताल थी वेंदियूं हुयूं हिक ॿिए खां पुछंदा हा इहो केरु आहे जवाब वारो जवाब ॾींदो हो पीर पागारे जो हुर्रा पीर पागारे जो हुर्रा पर यादि रख अल्लाह वारनि जा भांडा भरिया पिया आहिनि खुदा ॼाणींदो आहे सिकंदरनि जे मथां रोज़े वारे जी बि नज़र आहे छट धणी बादशाह जे करम वारी महिरबानी आहे जंहिं बि सिकंदरी जी महफ़िल में वेंदे न तूं चवंदे अॼु जेको मौली साहब आयो इन दिलि ठारे छॾी बाबा साईं इनायतुल्लाह खे ॿुधो से दिलि ठरी वई ॿियो चवंदो न बाबा तो साईं दोस्त अली खे कोन ॿुधो आहे उनखे ॿुधे त तुंहिंजी दिलि ठरी पवे टियों चवंदो साईं फैज़ मोहम्मद खे ॿुधी ॾिस त ख़बर पवे पर जेकॾहिं इहे वारे वारे ते ॿुधंदो अचे न ख़ुदा ॼाणींदो आहे सिकंदरी आलिम छा विरहाईंदा आहिनि फैज़ रोज़े वारे जो आहे पोइ उन में मिल मिलावट कोन कंदा आहिनि सिधे नमूने सां विरहाईंदा आहिनि असां गुंजाइश छो कयूं लिकायूं छो असांखे कस कहिड़ी लॻे थी असां त रोज़े वारे जो ॻायो आहे रब असांखे वधायो रब असांखे रंग लॻायो
बदुआयूं हिकड़ी दुआ मुंहिंजा मौला क़यामत ताईं पागारो फैज़ वारो हुजे क़यामत ताईं जेको भी पागारो अचे फैज़ में हिक ॿिए खां मथे हुजे ॿी दुआ डुकर पइजी वञे या सुकर अचे रोज़े वारे जो मुरीद सदाई साओ हुजे टी दुआ मुझे महबूब रोज़े वारे जे रूह मुबारक दुआ घुरिया ओ मुझा परवरदिगार मुझन मुरीदन जा मुझन अकीदत मंदन जा मुखा अगियन जा मुझन पोयन जा रेके भी दुनिया जे जहान मां विसाल थी वयो आ उनन जा रूह पाण में मिलन उनन जा रूह असां सां मिलन अवां के मुबारक हुजे रोज़े वारे जी दुआ रब करीम कबूल फरमाए छडिया अज जी पाण सखर जे शहर में मिलिया आयो 15 शाबान ते दरगाह शरीफ में मिलंदासे ईद उल फितर में वरी रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह जी दरबार में मिलंदासे कदी साईं अब्दुल हफीज जे प्रोग्राम में मिलंदासे कदे बी जाए ते मिलंदासे हजरत रोज़े वारे जी दुआ कबूल कब्र में क़यामत में भी पाण में जरूर मिलंदासे असांजे कामिल पीर जो आजो सुभान अल्लाह अल्लाह से तव्हां के तौफीक ॾिनी आहे असां के तौफीक ॾिनी आहे असां पीछे सूरे बादशाह रहमतुल्लाह अलैह जे उर्स मुबारक में शामिल थिया आहियूं अंग्रेजी मार्च जो महीनो आहे 20 तारीख़ आहे हजरत पीछे सूरे बादशाह रहमतुल्लाह अलैह जी शहादत थी ओ सूरे बादशाह 12 साल उम्र मुबारका पीर से सैयद शाह मर्दान शाह अवल कोट धणी रहमतुल्लाह अलैह जो हिन दुनिया जे जहान मजा विसाल थी वयो आ पाण वनी करे रोज़े शरीफ में आरामी थिया मौजूदा दरगाह शरीफ आ पीर से कोट धणी बादशाह जे विसाल करण खां बाद में हजरत पीर से सिबगतुल्लाह शाह सानी सूरे बादशाह रहमतुल्लाह अलैह हजरत कोट वाले बादशाह जो फर्जंद अर्जमंदा साहब जादो आ तमाम नंढड़ी उमेरा मौजूदा मस्जिद शरीफ में फकीर वठी आया मिंबर ते विहारन था जैसलमेर चौकी जो मुख इब्राहिम फकीर मंगरियो रहमतुल्लाह ताला अलैह एकड़ो पटको खणी आयो आ पीर से सूरे बादशाह जे सिर मुबारक दे दस्तार बंदी कराए थो दस्तार बंदी पूरी थी आ सखर जा अमलदार पहुंची वया ब्या मानू पहुंची वया शोर शराबे वारा पहुंची वया इब्राहिम फकीर तो छा कयो आ इन नंढड़े बार के तो पग छो बदराई आ इब्राहिम फकीर चवे थो ऐ करीम रिनो अकबर फकीर ब्या मोहब्बत फकीर चूणो जे भी जमात जा फकीर हुया उन्हन चयो ओ सख्ती करण वारो सख्ती न कयो वडे रब जी पग कोने सरदारी जी पग कोने अल्लाह जे रहमत जी पग विलायत जी पग रब जंहिंखे चाहींदो आ असां पंहिंजो मुर्शिद सूरे बादशाह खे बनाए छॾियो आहे इब्राहिम फकीर जैसलमेर जो फकीर हुयो उन पंहिंजी ॿोली में चयो असां आपड़ो पीर कर छॾियो तन्ना जोर लाणो आ पियो ओ अंग्रेज जा छेड़सा तोखे जोर लाणो आ पियो ला असां पंहिंजो पीर पागारो चूंडे छॾियो असां पीर पागारे जी दस्तार बंदी करे छॾी आ पीसे बादशाह जी दस्तार बंदी थी न पाण हिकिड़ो शेर पढ़न पिया महबूब तलवार मथे खई आहे बिस्मिल्लाह असां पंहिंजो सिर पेश कयो आहे अल्हम्दुलिल्लाह महबूब नाज़ सां पंहिंजी तलवार मथे कई आहे इश्क वारी बिस्मिल्लाह असां पंहिंजो सिर पेश कयो आहे अल्हम्दुलिल्लाह ये बार बार पाण इश्क वारा शेर ज़बान ते हलाइनि पिया मुल्क में मुखालफत वधी वई दुश्मन वधी वया तकलीफा वधी वयो पीसे सूरे बादशाह रहमतुल्लाह अलैह जमात में गाल ॾिनी सजी जमात गॾ थी गणंग वारे बंगले ते फकीर आया नंढा आया वड्डा आया अमीर आया गरीब आया पक्का आया बूढ़ा आया बीमार आया अदा काॾे वञो था जे असां जो मुर्शिद असां खे घुराए थो जमात जी लाइन लगी पई आहे हिकिड़ो सजराणी फकीर आहे जंहिंखे गोॾे में धक लॻल आहे पेर खां माज़ूर आहे भॼी
कौन तो सके हली कौन तो सके लाइन में बीठो आ मुझे महबूब सूरे बादशाह जी दीद पैजी वैया पान फरमाए ओ फकीर जी मुझा महबूब तू तो लाचारा तू जो पैर कम कौन थो करे तू किए पंजो नालो मुजाहिदन में लिखराए थो तू भजी कौन सगंदे फकीर दाह करे अर्ज करे थो ओ कुर्बान वन्या मुझा मुर्शिद करीम मुझो नालो पंजे लिस्ट में शामिल फरमा मां मंडड़ो आया भजन लाए कौन आयो आया तुझे नाले ते कुर्बान थियण जे लाए आयो आया अन्या जोर में भेज बागारा बस इन नारे के मजबूती सा वठ इयो नारो असा जे तवा जे हुरन जे लाए हथियार जो सुभान अल्लाह ओ मुझो पगारो पगदार जी केड़ी गाल क्या अरबी एड़ो ताज दिनो तस सोनी कलंगी ताज दिनो तस उन ताज जो हकदार जी केड़ी गाल क्या बाबा तू माज़ूर आ तुझो पैर नथो कम करे तू हली कौन सगंदे भजी कौन सगंदे किबला मां भजन लाए कौन आयो आया मां तुझे नाले ते सिर ॾियण लाए आयो आया जमात जा नाला लिखजी वया हुरन जो लिस्टा ठही वयो हुरन जी दीद जेका है ना वो पंहिंजे महबूब मुर्शिद मुरबी जे चेहरे मुबारक में आ मुर्शिद जो दीदार बकन था पिया पंजो पान के तैयार करे आया हल पीसे सूरे बादशाह 6 साल पान रत्नागिरी में रहा 6 साल का जने वापस मोटी आया खुदा जी जात जो कसम वक्त जे हाकमन इयो सोचो असा जमात के खत्म करे छरियो आ हुरन के असा कुचले छरियो आ दरगाह शरीफ के असा हाने बियर कौन खोलन दीदा से पीसे बादशाह को लुकमान वाली स्टेशन ते अची लथा न 4 साल खां बाद में जो हुरन जो जज्बो हो वो दिसण वटा हुयो हुरन जी जेका मोहब्बत हुई वो दिसण वटा हुई मुझे महबूब सूरे बादशाह फरमायो फकीरो जी मुझा महबूब हाने असा बैतुल्लाह शरीफ वींदा से अल्लाह जे घर जो भी दीदार कंदा से तो मदीने वाले जे रोजे पाक जो भी दीदार कंदा से हज ते वींदा से वीजा लगी वैया हवाई जहाज कोन हुया पानी वाला जहाज हुया उनमें टिकट थिया 8 ॾींहंनि जो सफ़र आ ॿिया निज़ामानी फ़कीर उहे बि गॾु हुया पीसे सूरे बादशाह पाण हरमन सूधा गॾु हुया 8 ॾींहंनि जो सफ़र आ 8 ॾींहंनि में पाण दरगाह शरीफ़ खां पंहिंजो मिठियूं मानियूं पचाए गॾु खयूं पानी पंहिंजो भरे गॾु खयूं जॾहिं जहाज़ में सवार थिया जेके फ़कीर गॾु हुया उन्हनि जो कुर्बान वञा ही जहाज़ जी मानी हिन जा पैसा असां में भरे चुका आहियूं ही जहाज़ जो पानी हिन जा पैसा असां में ॾेई चुका आहियूं ही जहाज़ जो फ्रूट चांहि हिन जा पैसा असां टिकट में भरे चुका आहियूं तव्हां वापरायो पाण फरमायो ही अंग्रेज़ जो ठहियल आहे इहो मुंहिंजे लाइ नाजाइज़ ऐं हराम ए मुल्क जे दुश्मन जो इस्लाम जे दुश्मन जो यो पानी पेक चला या मानी पेक चला मुखे इन पानी जी जरूरत कोने मुखे इन मानी जी जरूरत कोने का मुझे ले ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र काफिया बश्ती फू जो पानी काफिया पीछे सरदार जो फकीर हुयो वसंत फकीर कौम जो राजड़ हुयो इसी सूरे बादशाह जी मलफूजात शरीफ जमात इन करे नगर करे सगी जो जमात तकलीफन जी हालत में हुई 9 साल बिछोड़े वाला जमात के अची वया 9 साल का बाद में जदी फिर से छटर बंदनी बादशाह जी दस्तार बंदी थी हुई पो भी कुछ जमात जे मथा इम्तिहान रहा उन जे करे पीछे सूरे बादशाह जो सदरी रिवायतों जमात और अल्हम्दुलिल्लाह लखन जी तादाद में मौजूद है वो वसंत फकीर कौम जो राजा हुयो वडी उम्र जो मानो हो वो बुधायो असा के जमात जे फकीरन बुधायो तो पीर से सूरे बादशाह रहमतुल्लाह अलैह जने मदीने शरीफ पहुंचा चो सुभान अल्लाह
मदीनो मदीनो सखर वारो अल्लाह कंदो तो रोजे वारे जे सदके सब मदीने हलंदास आहे तयारी मदीने हलंदा मदीने ओ मिठड़े मदीने हिन ई महीने रब वाग वारे त कई देर ना है इन दिल के दम दम ओ आबे जम जम परवर पियारे त कई देर ना है मिस्कीन आया कोने हाल मुझो मोहम्मद जे सदके सुन साल मुझो ओ मिस्कीन आया कोने हाल मुझो मोहम्मद जे सदके सुन साल मुझो लिखला करम में हादी हरम में ही बंदड़ो बिहारे त कई देर ना है इन दिल के दम दम इयो आब जम जम जे परवर पियारे त कई देर ना है पीछे सूर्य बादशाह हज पड़ी खैर जो मोटी आया जमात बंदरगाह ते वही कि भला तवा के मुबारक हो जने तवा हज पड़ी आया हो पान फरमायो जमात सगोरी तवा के मुबारक हो भला हज तवा पढ़ियो ज़ियारत तवा कईया अवा सफर खैर जो करे आया हो असा के तो ज़ियारत जो मुबारक हो पान फरमायो जदे मां काबतुल्लाह शरीफ जो तवाफ पियो कया त माण्हू हिक बे के चवन पिया ओलियो हुरन वारो पीर वरी मां सफा मरवा में पियो हला माण्हू हिक बे के चवन पिया इयो हुरन वारो पीर इयो वने थो पियो वरी मां मिना में मुज़दलिफे में आयो आया ज़ियारतन में आयो आया बल्कि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पे फर्ज शहादत जी सेज ते आया 20 मार्च 1943 खां 44 45 46 47 अगस्त जे महीने में असा जो प्यारो वतन पाकिस्तान आजाद थियो पाकिस्तान आजाद थी वयो हुकूमत ठही वयो सरहद ठही वयो पर अफसोस जड़ी गाल इया है जन पाकिस्तान जे नाले ते पंहिंजा सिर ॾिना कुर्बानियूं ॾिनियूं मुर्शिद जे चवण ते पंहिंजा घर कुर्बान कया बच्चा कुर्बान कया माल कुर्बान कयो मिल्कियत कुर्बान कई पाकिस्तान 47 में ठही वयो आ 48 में भी पाकिस्तान के आजाद करण वारा जेल में पिया आहिनि 49 में भी लोढ़न में पिया आहिनि 50 में भी कैद लगा पिया आहिनि 51 में भी कैद लगा पिया आहिनि 52 में आजाद थिया आहिनि छा सबब 5 साल पाकिस्तान ठहण खां बाद में भी जमात लोढ़न में ऐं कैदन में वेठी आहे इहो सबब इहो आहे त जमात जो ॿियो मालिक कोन्हे को जमात जो मालिक पीर पागारो आहे पीर पागारो जमात जो मालिक आहे पाकिस्तान जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं पाकिस्तान आजाद थी वयो पर अफसोस जहिड़ी ॻाल्हि आहे असांजे हुकुमराननि हुरनि खे को बि आजाद न कया 1952 4 फरवरी 9 साल जे विछोड़े खां बाद में असांजे सिंध जे बुजुर्गनि मौलाना मुफ्ती मोहम्मद कासिम मशहूरी शरीफ वारा चो सुभान अल्लाह उन्हनि जे मज़ार ते किरोड़े रहमत नाज़िल फरमाए उस्ताद साईं मुफ्ती मोहम्मद साले रहमतुल्लाह अलैह खलीफे अहमद साले जा दादा साईं रहमतुल्लाह अलैह भरचूंडी शरीफ वारा बुजुर्ग पीर मियां अब्दुल रहमान अल मारूफ भूरत साईं रहमतुल्लाह अलैह ऐं जना शरीफ वारा बुजुर्ग जेके उन टाइम गादी ते हुया इहे चंद माण्हू कोशिशों कंदा अमीरन वट सरदारन वट वजीरन वट वेंदा बाबा हाणे असांजो मुल्क भी ठही वियो आहे
हाणे असांजो पाकिस्तान भी आज़ाद थी वियो आहे हाणे असांजे महबूब मुर्शिद खे भी शहादत मिली वई असांजा हुर भी शहीद थी विया हाणे असांखे साहिबज़ादा मोटाए ॾियो असांजो पागारो अचे हू चवंदो हो हुन वटि वञ हू चवंदो हो हुन वटि वञ मौलाना मोहम्मद कासिम मशहूरी शरीफ वारे खे चयो त सिंध में जेका ॻाल्हि हले थी तुंहिंजे माण्हू जी हले घोड़े साहब जी ॻाल्हि हले थी उन सां मिलूं वज़ीर ख़ारजा आहे वो कोशिश करे साईं फरमायो अचो हलो गरजी आया वज़ीर साहब के चयो साईं तोखे ख़बर आहे 43 में असांजे मुर्शिद जी शहादत थी वई आहे पी सिंह सिकंदर बादशाह नादर बादशाह लंडन में रहनि था पिया दरगाह पाक ते फौज पुलिस जो मिलिट्री जो जेको आहे वारो चौकी लॻी पई आहे हाणे असांजो मुल्क आज़ाद थियो हाणे त असांखे साहिबज़ादा ॾियो न हाणे त असांखे असांजा मुर्शिद ॾियो न पी सिंह अबा बिल्लो तो वयो पर असांजो लाल हाणे असांखे मुर्शिद मिले उन वज़ीर साहब चयो तव्हां भुलिया आहियो तव्हांखे ख़बर कान थी पवे अंग्रेज़ अहिड़ो कलम हणी वियो आहे दरगाह शरीफ़ आबाद न थींदो पीर पागारो न ईंदो तव्हां वञी अला अला कयो पंहिंजे घर हलिया वञो साहिबज़ादा न मोटंदा बोली मोहम्मद कासिम मशहूरी शरीफ़ वारे चयो साईं हाणे हलूं भरचूंडी शरीफ़ वारा बुज़ुर्ग जज़्बे में चढ़ियल उन्हनि जी जेका जलालियत आहे न मियां अब्दुल रहमान रहमतुल्लाह अलैह जलाल में अची विया पाण फरमायाऊं ओ वज़ीर साहब न तू हूंदे न तुंहिंजी कुर्सी हूंदी पागारो क़यामत ताईं हूंदो दरगाह क़यामत ताईं हूंदो इहे खणी चओ मौलवी साहब उनखे ॿुधायो हुरन वारी जमात जा ओ औज साॻिया अञा उहे आयल साॻी दरगाह साॻी नारा ओ भेज पगारा भुलिया न आहिनि चए असांखे तुंहिंजी परवाह कान्हे का असांजो पागारो ईंदो पर ईंदो बि सभिनी जो छट बणिजी करे असांजो पागारो ईंदो इमाम हसन बणिजी करे ईंदो दुश्मन खे बि पंहिंजे सीने सां लॻाईंदो लियाकत अली खान लंडन वियो पी सिंह बादशाह जे साहिबज़ादनि सां मुलाक़ात कई उते डील थी वई ॻाल्हि थी वई 4 फरवरी 1952 सूमर जो ॾिहाड़ो आहे जमायत जे लाइ सुखनि जो सिज उभरियो चओ सुभान अल्लाह ईद में ईद थी वई आहे नारा लॻी विया लोढ़न में मौलूद पिया हलनि जेलन में गज़ल पिया हलनि फ़कीर समियो पिया हणनि जेलन वारा परेशान थी विया पुलिसन वारा परेशान थी विया छा मसलो आहे अवां जेल में मौलूद पिया पढ़ो समी पिया जेल में हणो जे असांखे तव्हांजे जेल जी परवाह कान्हे का असांखे कॾियूं करे तव्हां पेरनि में हणी छॾियो असां मौलूद इन करे पढ़ूं था असांजो पीर अची रहियो आहे अॼु बि तो ॾिठो आहे न जमायत जे फ़कीरनि खे कड़ियूं लॻी वेंदियूं आहिनि तॾहिं बि भेज पागारा घरनि ते मशीनूं अची वेंदियूं आहिनि तॾहिं बि भेज पागारा बिल्डोज़र अची वेंदा आहिनि तॾहिं बि भेज पागारा इंशाअल्लाह ताला असां त क़यामत में बि चवंदासीं भेज पागारा माशर में बि चवंदासीं भेज पागारा इहो दुनिया जो को माण्हू असांखे झुकाए ऐं हिसाए नथो सघे छो असां में जज़्बो कंहिंजो पैदा कयल आहे सूरे सरदार जो जॾहिं मुंहिंजे छट वारे बादशाह जी दिस्तार बंदी थी दुख लही विया तकलीफ़ां लही वियूं गवर्नमेंट पन्नो साम्हूं रखियो आहे त साईं सखर ज़िले में 25 माण्हू तव्हांजा अहिड़ा मुरीद आहिनि उनखे चओ त जेल में वड़ो बाबा पाकिस्तान ठही वियो हे छा ॻाल्हि आहे असांजे बाबे साईं कुर्बानी ॾिनी हुरनि कुर्बानी ॾिनी पर न पीर सिंह बादशाह काल कढी फ़कीरो अचो तलख़ माज़ी खे विसारणो रोशन मुस्तक़बिल ठाहिणो आहे दुश्मननि सां बुज़दिलनि
उन्हनि सां मुक़ाबिलो न करणो आहे उहे असांजे मुक़ाबले जे लाइक़ न आहिनि असांजे पलांद जे लाइक़ न आहिनि असां उन्हनि खां छा पलांद वठूं जे टके पैसे ते जमायत खे तकलीफ़ूं ॾिनियूं पीर साईं जे हुकुम ते फ़क़ीर दरगाह शरीफ़ ते आया हिकिड़े फ़क़ीर जो क़िबला मूंखे इजाज़त ॾियो त मां रोज़े पाक जी ज़ियारत करे अचां सूबेदार भॼी वेंदा मोटंदा कोन पाण फरमायो भॼण वारा न आहिनि हुर आहिनि भॼण वारा न आहिनि मुर्शिद जे हुकुम ते आया आहिनि पीर साईं बादशाह जे हुकुम सां कोई भी जमायत खे तकलीफ़ूं मिलंदियूं रहियूं पर जमायत जो इहो ई ख़्याल हुयो जमायत जो इहो ई अज़म हुयो जमायत जो इहो ई इरादो हुयो त रब करीम इन दरगाह खे ॾींहुं क़यामत ताईं शाद आबाद रखे हुरनि जा दुख लही विया तकलीफ़ां लही वियूं उहा जमायत जेका माण्हू हर ॻाल्हि जे लाइ तंग थी विया मुंहिंजे महबूब छटरधणी बादशाह उन जमायत खे ज़मीन खां खणी आसमान ताईं पहुचायो जमायत में मुफ्ती करे ॾेखारिया जमायत में एसपी करे ॾेखारिया जमायत में आईजी करे ॾेखारिया जमायत में डीआईजी करे ॾेखारिया जमायत में कर्नल करे ॾेखारिया 52 65 घणो अरसो आहे 13 साल जो अरसो आहे पाकिस्तान खे ॾुखियो टाइम अची वियो साॻी गवर्नमेंट आई क़िबला मुल्क वञे थो पाण फरमायो मुल्क खे हुर न वञण ॾींदा हुर मुल्क खे बचाईंदा उहा साॻी हुर जमायत सरहदनि ते आई बॉर्डरनि ते आई एॾो मुक़ाबिलो कयो जो तारीख़ ॿुधाए थी असांखे अॼोकल्ह ख़ुशामदनि जे ख़ुशामद जी ज़रूरत कान्हे का दुनिया ॿुधाए थी तारीख़ ॿुधाए थी त जेकॾहिं पाकिस्तान ते ॾुखियो टाइम ईंदो आहे त उन ॾुखे टाइम ते पाकिस्तान जी हिफ़ाज़त पीर पागारो ऐं पागारे जा हुर कंदा मदरसनि में वेंदे तोखे हुर मिलंदा मस्जिदुनि में वेंदे तोखे हुर मिलंदा मुसल्ले ते तोखे हुर मिलंदा रमज़ान अचे पियो तरावीन में तोखे हुर मिलंदा पर जेकॾहिं बॉर्डर ते दीद कंदे त उते बि तोखे तते ॾींहं जो हुर मिलंदा इहो कंहिंजो करम आहे रब करीम जो फज़ल आहे पर सदको मुंहिंजे महबूब पुनल पीर पागारे जो अल्लाह से फरमायो लतुसअलुन यौम इज़िन अनिन नईम अल्लाह जे नेमतन जे बारे में तवा खां क़यामत में पुछा थींदी ओ फकीरो रोज़े वारो असां के अल्लाह जी नेमत थी मिलियो पीर पागारो असां जे मथा खुदा जी नेमत आ सूरे बादशाह असां जे मथा खुदा जी नेमत आ इन अल्लाह जे नेमत जो कदर कयो मुर्शिदन करीमन जे हुक्म जी पाबंदी कयो 5 वक्त नमाज जा पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह जो जेको जिक्र ॾिनो आहे मुर्शिद करीम उन जिक्र जी पाबंदी कयो ऐं तरगुज़ माफ़ी ॾियण इहो त मुंहिंजे छटरधणी बादशाह मोहम्मद सालेह डहराज दौड़ बांधी अंग्रेजन के वक्त में सूबेदार हुयो जै 100 रुपए ते 10-20 हुर शहीद कराया मीरो फकीर नालो निजामानी बिन टंगन का मंडो हुयो अथरा तो टंगा उनके पैर हुयो दुनिया के खबर हुई त मोहम्मद सालेह दहराज जमायत सा केतरा नाहक कया हुया जने फिर से छटरधणी बादशाह दिस्तार बंदी गई पाण नवाब शाह वारे पासे दावता कबूल कयो शहादत वारो सफर कयो वो दहराज पाण के गाड़ी ते खणाए वयो दावत में अर्ज़ कई क़िबला मुंजी चाह पानी कबूल पवे पाण समझ को तैयारी कर तुझी चाह पानी कबूल सुभान अल्लाह दुश्मन सा मेहरबानी वो करे तो देखा रे खबर पवे पाण में चाय पानी जो टाइम ॾिनो जॾहिं उनजे ॻोठ आया पीर साईं छटरधणी बादशाह तव्हांखे ख़बर आहे त पाण ख़ुदा जी ज़ात एतिरो रोब ताब ॾिनो हो पाण जॾहिं गाॾी में लही चवंदा हुया न अस्सलाम वालेकुम अॼु कहिड़ो दिलीस माल खानो हूंदो वालेकुम सलाम विसरी वेंदो हाणे त सलाम जो जवाब विसरी वेंदो एतिरो ख़ुदा चेहरे में रोब ॾिनो हो ऐं मौजूदा पीर पागारे जे चेहरे में बि ख़ुदा ओतिरो ई रोब रखियो आहे मुफ्ती साहब फरमाईंदा ने ये कप जा डेदर जेके पर पुठ ट्रा कन था ना पागारो तो पागारो आ पर पागारे जे खलीफन जे सामने कोन ॻाल्हाए सघंदा असां उन्हनि जा अदना गुलाम आहियूं गुलामनि जे सामने कोन ॻाल्हाए सघंदा पीर साईं बाजा फरमायो अस्सलाम वालेकुम उनखां सलाम जो जवाब विसरी वियो उथण जी कोशिश कयो न साईं
वो जेका प्लास्टिक वाली टंग हुई वो निकरी वही जमीन ते वरी गिरियो हेठ पीर सिंह बादशाह आया पाण हथ मुबारक मिलायो पाण फरमायो मोहम्मद सालेह जे कदे पागारो वेठो अलीगढ़ में हुयो पर जमात जो तकलीफ ॾिठाई पे जे कदे हूं न करी हा ये कोन थे हा के भला जन मुखे हूं करायो तन राजी चायो माते भी तवा राजी थियो पाण फरमायो मां तो के लीला करण बख्शे एड़ियों बख्शिश करण एड़ियों मेहरबानियों करण एड़ी अता करण एड़ो दरगुजर करण इयो शान मुझे महबूब रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि जे बच्चन जो दोस्तों 5 वक्त नमाज जिक्र नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत शरीयत जी ताबेदारी कयो शाबानुल मुअज्जम जो महीनो 15 तारीख भी अनकरीब अचण वाली आ साईं अब्दुल हफीज तवा के 15 तारीख 15 शाबान जा नफिल दुआयूं उए जरूर तवा सा शेयर कंदो उए नफिल पढ़ो दुआयूं पढ़ो इन रात में दुआ